एक मिठी बाणी जैमें असां ध्यान लगाईंदा आहियूं, मेडिटेशन कंदा आहियूं, टुबी लगाईंदा आहियूं अमृत सरोवर में। उहा बाणी आहे संत भाई गुरदास जी। संत भाई गुरदास गुरु अर्जन देव महाराजन जे समय में सेवक होया। गुरु अर्जन देव महाराज उन्हनि खां सॼो गुरु ग्रंथ साहिब लिखायो, हथ सां कलम सां लिखियो। सभिनी संतनि जूं बाणियूं लिखियूं। गुरु अर्जन देव महाराज पंहिंजी बाणी बि लिखाई। गुरु नानक जी, गुरु अंगद देव जी, गुरु अमरदास, गुरु रामदास जी ऐं ॿिया बि जेके सभु धर्मनि जा संत महात्मा दरवेश, उन्हनि सभिनी संतनि जूं बाणियूं गुरु ग्रंथ साहिब में लिखायूं। भाई गुरदास जंहिं सॼो ग्रंथ साहिब लिखियो, उन खे बि गुरु अर्जन देव महाराज चयो कि भाई गुरदास जी तव्हां भी इन में पंहिंजी बाणी लिखो। त भाई गुरदास चरणनि ते किरी पियो, अखियुनि में पाणी आणे करे चयईं, सतगुरु नौकर ऐं मालिक हिकु पलंग ते कीअं वेहंदा? दास आहियां मां, तव्हांजो नौकर आहियां। मां गुरु ग्रंथ साहिब में पंहिंजी बाणी कीअं लिखंदुमि जंहिंमें गुरु नानक जी और तव्हांजी बाणी आहे, मां न लिखंदुमि। मूंखे माफ़ी ॾियो, मां तव्हांजो वचन मोटायां तो इन करे मूंखे क्षमा कजो। चरणनि ते किरी पियो, रोअण लॻो। सतगुरु उन जो प्यार ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थिया कि बराबरि सेवक जो धर्म आहे, सेवक पंहिंजो धर्म सही तो निभाए। सतगुरु प्यार वश, सिक वश, दिल जे करुणा वश, दया वश कुछ भी चई छॾनि, पर सेवक खे हमेशा ध्यानु रखणु खपे कि मां पंहिंजो सेवक धर्म निभायां। हमेशा मां नौकर वांगुरु रहां, मालिक न थी वञा। कॾहिं गुरूअ सां गॾु न वेहां, कॾहिं गुरूअ सां बराबरी न कयां, कॾहिं संतनि जो हुजत न कयां। हुजत मना कई अथऊं, हुजत करण लाइ बि। तॾहिं महर थींदी आहे। भाई ही सेवक धर्म निभाइण ॾाढो कठिन आहे। जीअं हनुमान निभायो, हनुमान सेवक धर्म निभायो। भरतलाल रघुनाथ जा भाउ हुया, पर उन सेवक धर्म निभायो। गुरु साहिबनि वटि जेके भी सेवक हुया, उन्हनि सभिनी सेवक धर्म निभायो। गुरु नानक जा सेवक हुया, बाबा बुढ़ा साहिब, उन्हनि सेवक धर्म निभायो। सेवक धर्म निभाइण ॾाढो कठिन आहे। अचो उहो अमृत महसूस थिए तव्हांखे, उहो तॾहिं महसूस थींदो जॾहिं असां पूरो पूरो ध्यान लगाईंदासीं। मां उन गुरबाणीअ जो अर्थ तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, त पोइ तव्हांखे ध्यानु लॻी वेंदो, जल्दी जल्दी सम्झ में ईंदव। डिटेल करण जी अर्थ जी ज़रूरत नाहे। राजा हरीश चंद, उन्हनि जी राणी तारामती, ॾाढी सुंदर जोड़ी, अति सुंदर राणी। उन्हनि जी उपमा केतिरी कजे, ॾाढी सुंदर राणी। हिकु त सुंदरता में भरपूर, ॿियो वरी दिल में भक्ति भी। ये ॿई ॻाल्हियूं भगवान ॾाढो मुश्किल ॾींदा कि शरीर में भी सुंदरता, चेहरे में भी सुंदरता, वरी दिल में भी भक्ति। ये ॿई ॻाल्हियूं ॾाढो भागनि वारनि खे मिलंदियूं। राणी भक्तिवान हुई। राजा जी हिकु रात जो निंड खुली, अधु रात जो 3 बजे
ॾिसी त राणी कोन्हे। हैरान थी वियो, काथे आहे राणी? ध्यानु ॾिनई त राणी स्नान करे पंहिंजा वस्त्र थी बदिले, वस्त्र बदिले ऐं ॿाहिरि निकिती आहे। धीरे धीरे आवाज़ नथी करे। राजा खे हिकु हैरानी लॻी ऐं राणी वरी जीअं महल खां ॿाहिरि निकिती त पोइ राजा खे हैरानीअ जे बदिले शक थी वियो। असां कहिड़ा इंसान आहियूं, थोरी थोरी ॻाल्हि ते असांजे दिमाग़ में शक अची वेंदो आहे। असांजो मनुष्य जो दिमाग़ हमेशह शक सां भरियल हूंदो आहे। राजा खे शक जाॻियो त राजा तलवार खई कि ॾिसां राणी काॾे थी वञे। तलवार खणी करे उन जे पोयों हलियो। मन में सोचे थो कि जंहिंसां मिलण वेंदी हूंदी उन खे त ओॾी महिल ई कटींदुमि, पर राणीअ खे बि कटे छॾींदुमि। धीरे 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 राजा पियो हले जीअं राणी मूंखे ॾिसे न। राणी त बेपरवाह, उहा त अॻियां अॻियां हलंदी पई वञे, हलंदी पई वञे। जाते वञी पहुती उते जंहिं महिल राजा पहुतो त राजा जो मन हिकदमि शांत थी वियो। छा ॾिठई कि उते सॼी साध संगत अमृत वेले 4 बजे इकट्ठी थी आहे, छोकी 3 बजे तैयार थी करे निकिती। उन जॻह ते पहुती त 4 थी विया हुया। उते 4 बजे अमृत वेले सत्संग थींदो। ये गुरु नानक जो नियम ईअं अथव कि अमृत वेला सच नाम वडियाई विचार। कि अमृत वेले उथे सनान करे उन वक़्त में उहो बाणीअ जो सहारो वठे, अमृत पीए। पोइ ॾिसो त कंहिं ॻाल्हि जी कमी न रहंदी, केॾी बरकत थी पए। पर पोइ घणेई प्रेमी प्यारा थोरो देर सां कंदा आहिनि, थोरो अञा देर सां कंदा आहिनि, थोरो अञा देर सां कंदा आहिनि, त पोइ उहो रस, उहो आनंद न ईंदो आहे। अमृत वेला सच ना। राजा जंहिं महिल ॾिठो त राजा खे पंहिंजो पाण ते धिकार आयो, पंहिंजो पाण ते लानत आई कि अरे मां पंहिंजी राणीअ खे ग़लति पियो सोचां। अरे मां तलवार खणी हुन जे पोयों आयो आहियां, हीअ त वीचारी भलो कमु थी करे। अरे हीअ त सत्संग में अची वेठी आहे, हीअ त प्रभुअ जी वंदना थी करे, हीअ त भगवान जी भक्ति थी करे, जंहिंमां असांजी सॼे राज जो कल्याण थींदो। छोकी राणी आहे, छोकी राजा ऐं राणी जेके भक्ति कंदा त सॼे देश जो कल्याण थींदो। माता पिता भक्ति कंदा त सॼे परिवार जो कल्याण थींदो। ऐं ॿार बचपन खां ई भक्ति कंदा त उन्हनि जो भविष्य उज्जवल थींदो, सुंदर थींदो। एतिरो इन गुरबाणीअ जो अर्थ आहे। हा, इन खां पोइ अॻिते राजा उतो राणीअ जी हिकिड़ी जूती खई। जूतीअ में हीरा जड़त हुया। राजा इन करे खई कि निशानी खणी आयो, भई मां राणीअ खां पुछंदुमि तूं काॾे वई हीअं, पोइ ॿुधाईंदी त मां पोइ जूती वापसि ॾींदोमांसि। खणी आयो, हिकु जूती खणी आयो। सत्संग पूरो थियो, राणी उथी संतन खे प्रार्थना कई कि मुंहिंजी जूती कोन्हे, हिकु कोन्हे। ऐं संतन ऐं साध संगत मिली करे अरदास कई कि प्रभु राणीअ जी लज रखो। त बिल्कुलु ओड़ी जूती उते अची वई। राणी खणी पाए करे घर आई। राजा ॾिसी हैरान थियो, चईसि ॾेखार ॾेखार जूती। त राजा सोचे पियो मां खणी आयो आहियां, हिन खे ॿई कीअं पातल आहिनि। ऐं कोई बि कारीगर ईअं बिल्कुलु ठाहे न सघंदो हीरनि जड़ित ओड़ी जूती। राणीअ जॾहिं लाहे करे ॾेखारी, राजा उहा जूती खणी पंहिंजे मस्तक ते पियो रखे, अखियुनि सां पियो लॻाए, चुमे पियो। राणी पकड़ी करे चवे थी स्वामी ये छा था कयो? चए थो न तुंहिंजी जूती मां खणी आयो आहियां, हीअ जेका तूं पाए आई आहे इहा त उन परमात्मा ठाही आहे, इहा उन भगवान जे हथ जी ठहियल जूती आहे, तॾहिं मां उन खे मथे सां थो लॻायां। राणी तूं धन्य आहे, तूं असांजो जीवन संवारे छॾियो,
तो सॼो असांजो कुल तारे छॾियो। जेके बि सत्संग में हाज़िरी भरनि था उन्हनि जो सॼी कुल जो उधार तो थी वञे। ई ताड़ी तो तव्हां अॻ में वॼाए छॾी। असां गुरबाणी गाई काथे आहे न एडवांस। हाणे अखियूं बंदि कयो ऐं इहा ई कथा बाणीअ में ॿुधो जेका मां तव्हांखे ॿुधाई। हाँ, राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने हो, राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने। सुख राजे हरि चंद घर, नारे सुतारा लोचन रानी, साध संगत मिले गाँव दे, राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने गुरबानी, ओ राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने हो, राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने। पिछों राजा जागिया, अधी रात निखंड विहानी, रानी दिसी ना आवई, मन विच वरत गई है रानी, होरत राती उठ के चलिया पीछे तरल जुवानी, ओ राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने हो, राती जाए सुने गुरबानी, राती जाए सुने। रानी पहुती संगति, राजे खड़ी
खड़ाऊ निशानी। साध संगत आराधिया जोड़ी जुड़ी खड़ाऊ पुराणी। राजे डिठा चलत वे हो यह खड़ाऊ है जोज विडाणी। साधी संगत विटहु कुर्बानी। साधी संगत विटहु कुर्बानी। अराधी जाय सुने राती जाय सुने गुरबानी। राती जाय सुने सुख राजे हरि चंद घरी। नारी सुतारा लोचन रानी। और राती जाय सुने गुरबानी। राती जाय सुने हो राती जाय सुने गुरबानी। राती जाय सुने। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।